भाऊ काॾे काॾे? इते थोरो कमु आहे, ओॾे थो वञा। जेकर तुंहिंजो कमु हुजे त ॻाल्हि कर। भाउ कमु आहे तॾहिं त चवां थो न। वरी ॿी साथ ॿुधाइजांइ, मूंखे थोरो कमु आहे, ओॾे वञा पियो। अदा ॻाल्हि त ॿुध न। ऐं वरी ॿिए बारे तूं। अरे ॻाल्हि त ॿुध यार। मार पैसे 3 शायदि मूंखे नथा मिलनि त मां वठी वञी निकाह पढ़ायां। ॾाढी बुराई आहे मुंहिंजी। मोलू ओॾे थो वञा, पर न जेकॾहिं मोलू ओॾे वेंदुसि न त मोलू वरी चवंदो इहे पैसा जेके ॾिना अथमि मां इन्हनि जे एवज़ मां थो निकाह पढ़ायां। कारे जे दुकान ते थो वञा, हिकु कारो ॿ ॿिया हथ करे 3 शायदि थी विया, उते थो वञी निकाह पढ़ायां। यार सुठो कई, मुंहिंजो पाण तो में कमु अच त हलो। हथ कट हथ, मूंखे पाण तकड़ो कमु आहे। मुंहिंजे कम खां वधीक तुंहिंजो कमु न हूंदो। न न मूंखे तकड़ो कमु आहे, हथ कट मुख ते। कहिड़ो कहिड़ो कमु अथई पहिरियों ॿुधाए। अरे हेॾे ॿुधाइण जहिड़ो न आहे ॿुधाइण जहिड़ो न त पोइ हल मूंसां गॾु। मुंहिंजो त साह वञे, मां चवां थो हथ कट हथ कट। अरे ॿुधाए त सही न कहिड़ो कमु अथई। अरे चयमि न। मोलूवन हींअर जो हींअर निकिरी वञ। पीरल ऐं रुस्तम खे चओ त कुझु ॾींहंनि लाइ कच्चे तरफ़ निकिरी वञनि। क्यों वॾा बाबा ख़ैर थिए? वल किथे आहे उधर ते? छा खे छॾ, तोखे जेको कमु चयो अथमि उहो निकिरे आ। वॾा बाबा जेकर उनमें कोन पुछनि त असां क्यों निकल वञूं त पीछे मयो नाकूं क्या खां उधर ते? पुलिस जो छापो लॻण वारो आहे। वॾा बाबा तेकूं अॻु ची कीअं ख़बर पई त नानू कीअं वलिया? न नानू न वलिया। ये जेका वॾड़नि मुंहिंजे सिर ते पग रखी आहे उहा ईअं न आहे रखी। इनजे करे तुंहिंजी ऐं मुंहिंजी सोच में वॾो फ़र्क़ु आहे मोलू। जे मां कुझु माण्हू रहायां थो तॾहिं जी हिफ़ाज़त करण बि मुंहिंजो फर्ज़ु आहे। वञ हुनखे न्यापो ॾेई आ। वॾा बाबा हीअं सम्झ त न्यापा मिल गया उधर ते। ही कहिड़ो वक़्तु अची वियो आहे? तोबा हज़ारीअ जो जहान लॻो पियो आहे। 3 शाहिद हथ नथा अचनि जो वञी पंहिंजो निकाह पढ़ायां। जे इहा ई हालत रही त मुंहिंजो निकाह कीअं थींदो मुंहिंजो निकाह? गुलाम कादिर कहिड़ी टुबी जो गुम थी गई? ई पाडे वांगुर लुॾदा अथई, कहिड़ा खंडदा जहाज ॿुॾी गई उधर ते। न यार ॿियो कमु आहे, रुगो कुझु घड़ियूं हली मुंहिंजो साथ ॾे त मुंहिंजी ज़िंदगी ठही पए। मुड़सई लाटू तेन साथ ॾेवां मेकण हिकिड़ा मिंट बि टाइम कोन्हे पर थी मेकण उधर ते। यार ॻाल्हि त ॿुधो न मुंहिंजी। ॻाल्हि ॿुध पर थी मेकण। मोलूअ जहिड़ो बेकार माण्हू बि मुंहिंजो साथ नथो ॾे। कोई न को वधीक मुंहिंजी कहिड़ी फिटल हूंदी आहे भाउ, कहिड़ी फिटल हूंदी। अम्मा जे वञी थी त महिला तो मोड़जांइ। माणे खे न ख़बर पई त ज़मीन आसमान हिकु करे ॾींदी। मामा तू खौफ न कर, अम्मा जो कम ही इहो आहे लुड़ करण। जेकॾहिं अम्मा जी लुड़ खे ॾिठोसीं न त पोइ घर में मानी बि कोन खाई सघंदासीं। इहो त तूं थी चई न अम्मा, पर मूंखां पुछ त केॾी मूंसां वेधन कई अथई। तूं महिला तो मोटण ई कजांइ अम्मा। देर न थींदी मामा, देर न थींदी। काॾे तयारी आहे? अम्मा गाह करण लाइ वञा थी। मोट मां चवां थी त कयां न पूरो। अम्मा जेकॾहिं गाह करे आयसि त कहिड़ी क़यामत अची वेंदी। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, मूंसां थी ॾियारी खणी ॻाल्हाए। हलो अंदर, हलो हलो। हा अभी होश कर, कुछ होश कर। बस अदा बस, तू हाणे विच में टपो ॾेई न ॻाल्हाए। अम्मा हेॾे करी इहो कपिड़ो तोखे पहिरियां ई चयोमि न, माणे ईंदी बाहि ॿारे ॾींदी बाहि। अम्मा ॿियो त ठहियो, पर पंहिंजी औलाद जे मथां बि एतिरो शक करणु चङो कोन अथई। वठी ॾियारीअ खां एॾा त कढी थी छॾियां पई। शक कोन अथई तोखे ईअं मां इजाज़त ॾेई छॾियां त छोड़ राॻीअ सां तूं घुम थी। हा अदी तूं बि नंढे लाइ वेंदी हुई न, अॼु ताईं घर वेठी आई। पोइ छा ठहियो हाणे ठहियो, तूं बि अदा या अकुल जी विरछ न करे। वॾो आयो आहे खैरां खे सम्झाइण वारो, खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। खैरां तोखां वधीक अकुल में। हाणे उहो ॾींहुं न रहिया थी, सिज जो फिर कोई फिरी वियो थी अदा, कुझु ख़्याल कर। न इहा बकरी धारे हा, न घर में बरधक मचे हा। पंहिंजा फर त न सुधारियई, पर मोंजिन जी बि वाग कढी छॾी थी हिकिड़ी बकरी धारे चोरी ढंग जे हवाले।
थधड़ा साह तो करे पियो। हाँ पंहिंजे घर ॾे ख़्याल कोन्हे से हिते मानी मिली मोकल छड़ाया अंगूठे ते बैठो आहे ॾोढे खाइण जे लाइ ॿुॾी नथो मरे पियो। हाँ। अरे छोरी तू हे बूथो सुजायो छो वेठी आहे? उतो वञी घर ॾे कमकार बि कर। हाँ धोई वठो। हाँ धोइण ॾे तयार न हुजे बाक़ी गाह करण जे लाइ वञे पई। हाँ हेॾे मसइले खड़े थियण खां पोइ बि मायरा मूंखे न मिली त पोइ मां कंहिं दर जो न रहंदुसि, न हिन दर जो न हुन दर जो। वॾा वॾा सां वेर पाए मूसा ख़ान वटि पनाह वरितमि। उनखां अॻु जो कंहिं हादसे करे मूसा ख़ान जी दिलि में मूं लाइ नफ़रत जनम वठी मायरा सां निकाह करे छॾिया। हा इहो कमु मूंखे जल्द मां जल्द करणु घुर्जे। सुभाणे ई वारिस ख़ान खे हिते घुराए ॿई गॾिजी मूसा ख़ान मथां ज़ोर रखूं था त जीअं मुंहिंजो निकाह थी वञे। हा ईअं ई मूंखे हर हाल में करणो पवंदो। जेकर ईअं न कयुमि ऐं मूसा ख़ान पंहिंजो पासो पलटायो त मुंहिंजी रही इज़त बि धूड़ में मिली वेंदी, धूड़ में। वॾा पीरल ई रोस्तम निकिल गए उधर से। पीरल खे रोके छॾी। हा छो त पीरल जे मथां एतिरो ज़ोर न आहे। डीएसपी सिकंदर जो सॼो ज़ोर आहे रुस्तम मथां। हा बाबा साईं, हिते बि कुझु माण्हुनि जो हुजणु लाज़मी आहे, छो जो मूसा ख़ान न ताड़ में आहे त कॾहिं भंग में रंग मिलाया। मूसा ख़ान जी इहा हसरत कॾहिं बि पूरी न थींदी। अञा त पाणी करणा आहिनि मूसा ख़ान सां ऐं ॿुधाइणो आहे मूसा ख़ान खे त हिक मोहबती माण्हूअ सां वेर पाइण जो अंजाम छा हूंदो आहे। वॾा बाबा ही कारी हर नांग चूं जान छुड़ायो तो को गरीब हारी सुकून दा साह चायो उधर ते। हा बाबा साईं, जेसी ताईं न कारीगर नांग जी मुंडी न थींदासीं न त तेसी ताईं हाकिम ख़ान बि हथ न ईंदो। इहो ई त मां बि चाहियां थो सुठा त मूसा ख़ान सां अहिड़ो त कमु कयूं, अहिड़ो त कमु कयूं जो हाकिम ख़ान खे उते पनाह ॾियण बजाए उनखे उतां तड़े कढे। वॾा बाबा इतला आसान हाकिम ख़ान चूं हथ कोन कढेसी उधर ते। हा मोलू, हा इहो त हाणे असां बि सम्झूं था त मूसा ख़ान जूं नज़रूं वॾे जी ज़मीन में आहिनि, ज़मीन में। सोढा इहा मुंहिंजी मिल्कियत हराम जी न आहे हराम जी जो मां ईअं पंहिंजी मिल्कियत गांवनि ऐं कुतनि जे हवाले कई वेंदुसि। बाबा साईं, हू त ईअं सोचूं वेठा आहिनि त तव्हां खां पोइ हिन मिल्कियत जो को वारिस ई कोन्हे। वारिस आहे हिन मिल्कियत जो सोढा, वारिस। बाबा साईं, पर ज़ाहिरी वारिस त कोई असांखे नज़र नथो अचे सिवाय हाकिम ख़ान जे। हाकिम ख़ान खे त हिन मिल्कियत मां हिकु तीलो बि नसीब न थींदो। पोइ ॿियो त हिन मिल्कियत जो वारिस नज़र ई कोन थो अचे सिवाय मुंहिंजे। सोढा मुंहिंजे ॻोठ जा ग़रीब ऐं मज़लूम हारी असुल मुंहिंजी मिल्कियत जा वारिस आहिनि। बाबा साईं, मूसा ख़ान त चङनि भलनि खे टिकण कान थो ॾे, पोइ ही ग़रीब हारी मूसा ख़ान जा आॾो कीअं बीहंदा? सोढा फ़िलहाल त मां ज़िंदा वेठो आहियां, बाक़ी मां पंहिंजे मरण खां अॻु मूसा ख़ान ऐं हाकिम ख़ान जहिड़नि ज़ालिमनि जो बंदोबस्त कयूं वेंदुसि। वॾा बाबा जे ज़मीन ग़रीबां च विल्हायो त मैं ग़रीब दा हिस्सा थोड़ा सवाया कटियूं उधर ते। बस मोलू बस, हिननि जो वॾो शौक़ु अथई। न सोढा न मोलू, तोखे मां सभिनी खां सवाइ विसो ॾींदुसि। सच वॾा बाबा उधर ते? हा मोलू, सच। पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, छा तूं पंहिंजी ज़मीन जो हिसो क़बर में साण खई वेंदे? अरे बाबा, हीअ मिल्कियत त हिकु ढूंढ आहे, ढूंढ। हिन जा अजाई तालबू पढ़जी पाण खे कुतनि जी लिस्ट में शामिल न कर मोलू।
कालू पानी घटि थी वियो आहे इहो रमू रबड़ हूंदो अड़जी वियो आहे हिन भाग्य मां अड़जी हल त ॾिसी अचूं छॾींसि लाचार न आहे अबे ॾाॾे जी दुआ सां रेस जो फसल थो सुके तूं चईं थो लाचार न आहे हल अॻे थी अरे चरिया मूंखे छॾ हिनखे वठी वञ हल हल तूं अॻियां थी कोन था तोखे कुहनि हल अॻे ईअं टिॼण वारो मां बि न आहियां जे आया न टायर कढी छॾींदोमान अबे ॾाॾे जी दुआ सां टायर हल त ॾिसूं हली इहा नादानी कंहिं कई आहे अचो मूंसां दिल पर रमू रबड़ आहे रबड़ इहा ॻाल्हि वरी कालूअ खे सम्झ में ई न पई अचे जॾहिं न माकोड़ा बचियामांसि त पोइ ख़बर पियसि त घणे वीह सवा रमू रबड़ आहे रबड़ इंघंदो ज़रूर पर टुटंदो कॾहिं बि न रमू तूं कुझु बि चवीं कालू मूसा खान जे पादरनि जे खौफ़ खां ज़रूर मोटी ईंदो हा हा साईं आहे बेनीम को भले जॾहिं गद है जॾो कुट को ॾिस न पोइ बि वणंदो कोन ईंदो ज़रूर वाकई मोड़ वारो न अथई साम्हूं ॾिस गाॾ रलाईंदो अचई गुलमीर हिनमहिल मोटी था हलूं भली हे पाणी वही वठनि पोइ मोटींदासीं हा हा तुंहिंजी भलाई ॿिन्हीअ में आहे पाणी असांजो आहे ऐं वहन ही तुंहिंजियूं अड़े तूं वरी किराए नंबर ज़मीन जा ख़रीद करे वियो आहे बस हाणे बस वधीक हिकु लफ़्ज़ चयो थी त पूरो करे छॾींदोसांइ गुलमीरा एतिरो उॿारो न थी ॾिसी छा थो कालू अॻिते वधण कोन ॾींदो साम तूं रोकींदे असांखे हा मां रोकींदुसि मां तुंहिंजे पहुचण जे लाइ मां आहियां ॾिसां त कीअं थो रोकी खानूअ जे साथीअ जी मगी मारे आयो आहियां कहिड़े जी साईं इहो दिल भरड़ो वॾो पाण खे मुड़ुस माण्हू पियो सम्झे यार खे चुम त ॿई टंगा भञी छॾेसि पर हिन रिआयत करे हिकिड़ी टंग भॻस अबे ॾाॾे जी दुआ सां सुठो कई जेसि ताईं खानू जे ॿिनि टिनि माण्हुनि जूं टंगूं ॿाहूं न भॼंदियूं तेसि ताईं हिन जी बस्ती न वेंदी सुठो कई मुजीब जी ऐं बाहि ॿारे छॾियो साम्हूं केर बि अचे उनखे रख जो ढेर बणाए छॾियो रख जो ढेर हाणे कंहिंसां बि रिआयत न थींदी भल खान जो पुटु हुजे पर रत में ॻाढ़ो ॾिसंदुसि ॻाढ़ो बाबा साईं खानू वारा रिपोर्ट ज़रूरु दाख़िल कराईंदा सिकंदर सां ॻाल्हाए उनखे थधो करे छॾियो त जीअं जल्दबाज़ी न करे कमाल खानू जे केस दाख़िल कराइण सां कुझु बि कोन थींदो बस सिर्फ़ कागज़ी कार्रवाई थींदी कागज़ी कार्रवाई बाबा साईं इन सूबेदार सिकंदर खे त मूंते वॾियूं बाहियूं आहिनि बाहियूं जेकॾहिं केस दाख़िल थियो न त मूंखे पकड़े जेल में विझी ख़बर आहे मूंखे जेको तूं कुंथर जवान आहे खानू तोखे ॿधराईंदो निकम्मा कंहिं जाइ हा साईं जेकॾहिं तूं ॿधिजी वएं न त असांजी अधु ताक़त टुटी पवंदी ऐं असां कमज़ोर पइजी वेंदासीं तंहिं करे असां तोखे किथे था पुलिस जे हवाले कयूं कमाल खान पोइ तूं शहर वञी सभ खां पहिरियां ई वकील सां मिल ऐं राकास खे जेल मां कढाइण जो बंदोबस्तु कर त पोइ ॿुधायूं दिलावर खान खे ॿुधायूं उनखे
त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर कारी हर ते पेर। हिन वक्त न मजू हिन वक्त न वरी कंहिं ॿिए दफ़े हलंदासीं। हाँ मजू तुझी दावत कंहिं ॿिए भेरे लिखाईंदासीं। तव्हांजी मर्ज़ी। हाँ मजू तुझी दावत कंहिं ॿिए चकर खाइण हलंदासीं। पीरल कुझु बि थी पवे तो जा मुंहिंजे मथो थोरा आहिनि थोरा। जेकर मुंहिंजी मानी नथा खाओ त मुंहिंजी चांहि तव्हांखे पीअणी पवंदी। कीअं पीअणी पवंदी। वॾो को ज़ोरावर आई मजू वॾो को ज़ोरावर। ममू त जॾहिं ख़बर बि अथई त पोइ ज़िद न ॿुधाए त किथे हलणो आहे। पीरल हीअं कयो तव्हां गाॾी हितां मोटायो। छाख भरिसां होटल आहे उते त हली चांहि पीऊं। छाख जे भरिसां पको रस्तो निकिरे थो उतो तव्हां निकिरी वञो। छा सलाह अथई महमूद? यार खे नाराज़ बि नथा करणु चाहियूं। मोटाए गाॾी। जल्दी कर पीरल जल्दी कर। हाँ सिकंदर खान पर हुन हूंदे बि हू असांखो निकिरी वियो। जेकॾहिं वधीक फोर्स जी ज़रूरत आहे त मां मोकिलियां। सर वधीक फोर्स मोकिलण जी ज़रूरत न आहे। सिज लहण वारो आहे। रुस्तम वारा ऊंदहि जो फ़ाइदो वठी निकिरी वेंदा। तव्हां पोयां वञण जी कोशिश कयो। ओके सर असां वञूं था। आख़िरी रिपोर्ट तव्हां ताईं पहुचाईंदासीं। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। जे पंहिंजी इज़त बचाए रखणी आहे त जल्दीअ मां जल्दी सोनीअ जो निकाह कराए छॾिया। किथे ईअं न थिए जो मां सोचींदी रहां ऐं सोणी कंहिंसां लऊं लॻाए भॼी वञे। पोइ त सॼी ज़िंदगी कंधु खणी जी कान सघंदसि। न कॾहिं बि न। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। खैरां ईअं करणु कॾहिं बि कान ॾींदी। जेका खैरां सॼी ज़िंदगी फ़ख्र विचां कंधु खणी गुज़ारे रही आहे उहा छोकिरीअ जे नादानीअ करे कंधु कान झुकाईंदी। इन खां पहिरियां जो छोकिरी वाइड़ी थी पंहिंजो दिमाग़ फेराए छॾे को अभरो सभरो रिश्तो ताड़े उन सां निकाह कराए थी छॾियांसि। छोकिरीअ जी भलाई बि हिन में आहे त मुंहिंजी इज़त बि रहिजी ईंदी। हा हाणे पहिरियों कमु ई इहो करणो पवंदो।
हाँ पीरल देवाल खैर सां पहुची वियो माग ते न दिलार खान न खैरी त नाहे छो छा थियो पीरल छा थियो पुलिस मोह पइजी वई जंहिंसां ॾेढ ठावकी थी पर मां ज़ख़्मी थी पियो आहियां बचा थियो दिलार खान सॻो मुड़ुसु आहियां फिलहाल त गोलीअ ज़ख़्म खे बर्दाश्त करे वेठो आहियां पर जेकॾहिं मलम पटी वारी देरि कई त पोइ कुझु बि थी सघे थो पीरल हिन वक़्तु किथे आहियो बेफिक्र थी वही रहो पीरल घबराइण जी का बि ज़रूरत नाहे मां सोराब खे मोकिलियां थो जेको डॉक्टर पाण सां साण कयूं जल्द तो ताईं पहुचंदो घबराइजा न जेतिरो जल्द थी सघे दिलार खान बाबा मूं चयुमि न देरि न लॻंदी सोराब हींअर जो हींअर ई अव्हां वटि पहुचंदो डॉक्टर समेत ठीकु आहे घबराइजा न शाबाश शाबाश